थोरो जेकर हिन खां पुछाणो पूरो थियो हुजे त मां पंहिंजी कार्रवाई कयां। सुठी अजय बकवास पियो करे, ही कूड़ो आहे, ही मूं मथां अजय इल्ज़ाम पियो हणे। पाण खे संभाल हैदर, पाण खे संभाल। हे त अञा ताईं ॿधल आहे, पर तूं पंहिंजा होश विञाए वेठो आहीं। मूं त अञा हिन खां कुझु पुछियो ई न आहे ऐं हिन जी वाग तुंहिंजे हथनि में हुई। हिन खां पुछाणो त हाणे मां शुरू कर। सोट हिन जी ज़बान ते एतबार न कर। सच सच ॿुधाए इक़बाल, छो त सौट हैदर जे पुछण जो तरीक़ो पंहिंजो आहे ऐं सावल खान जो तरीक़ो पंहिंजो। कूड़ ॻाल्हाई त हिक हिक कूड़ ते तुंहिंजी इकीअ जो ज़रो ज़रो करे कुआड़ीअ सां कपींदो वेंदो साईं। तंहिंजे करे जेको बि ॻाल्हाई सच ॻाल्हाइजांइ। जेकॾहिं पंहिंजी ज़िंदगी जो ख़ैरु घुरे थो ऐं चाहीं थो त हिन धरती ते अञा कुझु दाणो पाणी चुगी त सभु कुझु सच सच ॿुधाइजांइ, कूड़ न अड़जांइ। सावल तूं मूंखे भली कपे गभा गभा करे छॾ, पर सच इहो ई आहे हैदर शमीर खे मारण लाइ असां खां मदद घुरी हुई, जंहिंमें जाबरी असां तयारु थी वियासीं ऐं शमीर खे पको मारण जो प्रोग्राम ठाहे छॾियोसीं। पोइ हैदर डिॼी वियो, चई त मां पंहिंजो प्लान ते पंहिंजे हिसाब सां वठंदुसि। कूड़ आहे, इहो सरासर कूड़ आहे। बंदरक पंहिंजी संभाल हैदर। मत इक़बाल खां अॻु तुंहिंजी ज़बान वढींदो साईं। सावल शमीर जो अजाम तुंहिंजे अॻियां आहे। हाणे मुंहिंजो भली कंध कपे छॾ या छॾ, हाणे तुंहिंजे हथ में आवां। सौट इक़बाल खे आज़ादु करे छॾ। जी सोट। ओ मां अधी कान थी मरे, हाणे तूं जल्दी करे बाबा सां वञो मुंहिंजी शादीअ जी तारीख़ वठी अचो। मां पाहे जे छोरा तुंहिंजे सिर खे मां पंहिंजी न्याणी जी ज़िंदगी अज़ाब में करे ऐं तुंहिंजी शादी कराईंदसि। बाबा अम्मा छा थी चवे? अड़े छोरा, मूं तोखे छा चयो हो? बाबा तूं सच चयो तो ही, अम्मा खां वधीक का बि पर मिठड़ी कोन मिलंदई। अड़े छोरा, लफ़्ज़ खे बड़े घुमाए फेराए छॾी। वो जेको प्रॉपर जेको जुमिलो आहे न, डायलॉग, उहो चई ॾेखार। ओ बाबा मूंखे शादी करणी आहे, अम्मा जा पादर न आहिनि खाना। हू रिश्तो घुरनि था, पर सुहिणी ने रिश्ते का राज़ी न आहे। कोन था घुर कनि मां, सुकूरात सां मिलियो हुयो। अदा छा चयो सुकूअ? असीं असां घिटीअ में बीठा हुआसीं, सिकू आयो ऐं चयईं फिलहाल तो मां शादी करण भी नथो चाहियां। चाचा लगे तो सोनी सां मुझो लिखियो ही ना है। हिन गोट में अगर सोनी जैसा नफरत करे थी न, वो मां ही आया। मां सोनी सां शादी करे सॼी जिंदगी नफरत पंहिंजी गीची में नथो ॿधी सघां। छोकरो त सही चई वियो, पर उते हलूं त माई मलुका टेशणी बी मटाए वञे त पोइ तूं मुझे हूंदे फिक्र छो थी पई करी? मां वेठो न आहियां। उन माईअ खे सिधी टेशण त मां ॾेखारींदुसि न। अम्मा पोइ मां बि हलंदसि। हा मां तूं हलजांइ, जेकॾहिं हुननि तुंहिंजे रिश्ते जी घुर कई न त पोइ उते हलाईंदासीं। आस्ते खाजो रहा। अबा तॾो मन असांजो आहे, बाक़ी खाई पाचो तो मुंहिंजा बचड़ा। खा खा ड्रो कर, ये सॼो माल तुंहिंजो ई आहे। हा सॼो ॾींहुं खाई न त बि परवाह कोन्हे, छो जो तुंहिंजी जेका गाॾी आहे न, मोटरसाइकिल इहा ऐं मोबाइल खपाए ॾोकर गंज वता अथऊं। सामान कुझु ख़र्च कयो तूं, कुझु लिकाए रखियो तूं, आस्ते आस्ते पियो खाइजे। मां सम्झां थो, मां जामानी मूंखे वणे ई कोन थी। संगत बाबा हाणे कासिम मां हथ कढो, घणी ख़िदमत चाकरी थी अथव। आम था बा आवाज़ अचे। बस खोड़ थी वियो।
वाह कर दियो बस घंटी दियो अबा अरे मां गिलास रो धोई चा आपो वरी पाणी में धोई पींदा आहियो न आओ चलो हलो 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 हल तव्हांखे मूंखे कहिड़े गुनाह जी सज़ा था ॾियो? जेका न तो मुंहिंजी भांजीअ सां बदतमीज़ी कई आहे न उन जी सज़ा अथई तुंहिंजा गुनाह उहे त अञा पोइते आहिनि पुट उन जो हिसाब किताब अलॻि अथई हसीना बेगम जे करे अरे हाँ मूंखे मजबूर थो करी हथ खणण ते मजबूर थो करी ॿुध मुंहिंजी भांजी जो नालो न खण हा बाक़ी तूं हुनखे अम्मा चई सघींदो मां हुन औरत खे अम्मा चवंदुसि जेका हद खां वधीक किरियल हुजे तमीज़ तोखे सेखारणी पवंदी ॿीहर मुंहिंजी भाणजी जे नाले घटि वधि ॻाल्हाई न इते ई घुटो ॾेई मारे छॾींदुसि पंहिंजी ज़बान ते कंट्रोल कर न त सुठो न थींदई हिकु चकर गुनहनि खां आज़ादु थिया पोइ हिननि खे ॿुधाईंदुसि त क़ासिम जो कहर छा हूंदो आहे। पहिरियों असांजो इहो ज़ोर हुयो त सिकुअ जो निकाह सुणीअ सां कराईंदासीं माई पंहिंजे दिमाग़ मां इहो ख़्यालु कढी छॾ बाक़ी तोखे पंहिंजी न्याणी उथारणी आहे त पोइ ॿुधा असां इजाज़त वठण आया आहियूं बाक़ी तोखे घर में विहारणो आहे न उनखे त भली विहारे छॾीसि भली अछो मथो करे छॾीसि बाक़ी मां पंहिंजी धीउ तोखे कोन ॾींदसि पारस सिकू न पियो नज़र अची तव्हांजे अचण जो ॿुधी ॿाहिरि हलियो वियो मुंहिंजी भेण मुंहिंजी अधी सच न पुछी असांजी छोरी बि इन रिश्ते जे लाइ राज़ी कान थी हा इन्ही ॻाल्हि खे असांजो छोकिरो बि सम्झी वियो आहे दारूंडा सिकू इन शादी खां इनकार करे वियो आहे छोरी तोखे त ख़ुशि थियणु घुरिजे त अदा मां तुंहिंजी जान छुटी वई हा हा मां त ख़ुशि आहियां अदा जेकॾहिं ॾियो था इजाज़त त असां सुभाणे ई बुकी विझी पारस खे विहारे वञूं वनवा में पोइ छा थी चई मलूका न्याणीअ जो निकाह थियल आहे उनजो त ॿार लाहिणो आहे पहिरियों ज़िद हुयो सिकुअ जे रिश्ते जो हाणे त उन बि इनकार करे छॾियो आहे पोइ ॾियूं था हिननि खे इजाज़त लाहियूं था न्याणीअ जो ॿार बिस्मिल्लाह तुंहिंजो वॾी महिरबानी मुंहिंजी भेण पाणी हीअं था कयूं त सुभाणे शाम जी छोकिरीअ खे वनवा में विहारे ॾींदासीं 2 ॾींहंनि जो वनवा हूंदो 3 ॾींहं पारस खे लाऊं ॾेई वठी वेंदासीं घर ओ अदा मुंहिंजा भाउ तूं परेशान छो थो थी अम्मा ई बाबा विया आहिनि न इंशाअल्लाह ताला तुंहिंजी तारीख़ वठी ईंदा अरे परेशान कीअं न थिया अरे मां ही पंहिंजो हफ़्तो 2-3 फ़क़ीरनि खे ॾेखारियो आहे उहे त अचनि तुंहिंजे हथ ते शादीअ जी लकीर ई कोन्हे का अरे तूं भाई तूं ॾिस भला छा थो नज़र अचे अदा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधे त सभु लकीरूं तुंहिंजूं निभागण वारियूं थियूं लॻनि अरे इहो त सभु फ़क़ीर चवंदा आहिनि त तुंहिंजो निभाग चोट चढ़ियल आहे तुंहिंजी कोर ई मरी वेंदी अरे तूं पंहिंजे हथ में छा थो ॻोल्ही अदा हिक ॿिए जा पुट मूंखे बि भाग में शक थो लॻे किथे बि निभाग हूंदो ॿियो वरी छा हूंदो हा यार घरे घटि मिलंदड़ जुलंदड़ लकीरूं आहिनि अम्मा खां वॾी ग़लती थी वई असो वॾी ग़लती थी वई हा अदा इहा ई ग़लती कई अथई जो बाबे लाइ शादी न करे को ॿियो मुड़ुसु तारे हा अरे चवे छा थो अमर ॿियो मुड़ुसु करे अरे न भागा इहो चंडो ई सही हुयो अरे घटि में घटि शादीअ खां पहिरियां अमर बाबे जी खुड़ी न भे त अहिड़ो न भागो औलाद त न ॼमे सा न हा अदा इहो कमु बि असांखे ई करिणो पवंदो बाबा साईं मां तव्हांजो ख़ादिम आहियां वॾे साईं खां पोइ तव्हां जेकी मूंखे इज़त ॾिनी आहे मां उनजे लाइक़ु न आहियां दुनिया लाइ खॾूं खोटे सघां थो पर तव्हांजे लाइ नमक हरामी नथो करे सघां। अच्छा मतलब त तूं एॾो सचार बावकार ऐं वफ़ादार आहीं छो बाबा साईं जे एतबार नथो अचे भली आज़माए ॾिसो ज़ाहिर तुंहिंजी वफ़ा जो इम्तिहान ई इहो आहे त हिन वक़्तु क़ासिम किथे आहे बाबा साईं जीअं ई हितां क़ासिम भॼी वियो आहे उन खां बाद में मां
वॾी कोशिशि कई हुन सां राब्ते करण जी, पर हुन सां मुंहिंजो राब्तो ई न थियो। इहो भला कीअं थो थी सघे त नंढो भाउ मुसीबत में हुजे वॾे भाउ जी ॻाल्हि न खणे। बाबा साईं, इहो ई सच आहे, पोइ तव्हां यकीन कयो या न कयो। हल ठीकु आहे, तुंहिंजी वफ़ा ते मूं यकीन कयो। हाणे कासम मूंखे 2 ॾींहंनि में हिते घुरिजे, 2 ॾींहंनि में। ठीकु आहे बाबा साईं, वफ़ादारी जे इम्तिहान में अलाह कलो सां पास थी वेंदासीं, तव्हां यकीन रखो। सोट जी सौट। हिन कमीने ते नज़र रख, मूंखे हिन ते टके जो बि एतबार न आहे। सोट समझ कर नज़र रखजी वई, ही हाणे असां खां काॾे बि न वेंदो। ॿियो कमु कर। मूंखे हर हाल में कासिम घुरिजे, मूंखे कासिम हिते घुरिजे। ठीकु आहे सोट, इहो कमु थी वेंदो। तुंहिंजो मुंहुं कॾहिं बि मोबाइल खां हटंदे नाहे ॾिठो हसीना बेगम। पोइ पोइ मूंखे ईअं लॻंदो आहे त का औरत पंहिंजे ॿार खे हंज में खणी घुमंदी आहे। ईअं ई तूं पंहिंजी मोबाइल खे खणी हर वक़्तु लोॾींदी रहंदी आहीं। सुरट, आख़िर तोखे मूं मां मसइलो कहिड़ो आहे? हे तुंहिंजी उमिरि न आहे हसीना बेगम मोबाइल सां खेॾण जी। तूं हिकु वॾे रेस डूंगर खान जी बेवा आहीं। हींअर तोखे अच्छे या कारे जोड़े में हुजणु घुरिजे हा। मोबाइल जी जाइ ते तुंहिंजे हथ में तस्बीह हुजे, अलाह अलाह कर त कुझु गुनाह घटि थियनि। मूंखे लॻे थो त मुंहिंजी जाइ ते क़बर में अचे तूं पुछाणो ॾींदी आहे, ईअं न? जो मुंहिंजे गुनाह ऐं सवाब जो तोखे वॾो फ़िक्रु लॻो आहे। छा थी करे सघां मां? अॼुकल्ह नसीब जो डुक ज़हर खां बि कड़वो लॻंदो आहे। तुंहिंजो कुझु बि न थींदो हसीना बेगम, कुझु बि न थींदो। अफ़सोस। बराबर बराबर मुंहिंजो फ़िक्रु न तूं छॾे ॾे सोरठ। तूं रुगो पंहिंजा पेर हिते मज़बूती सां कढ़ाए रख। हितां जी मिटी एतिरी त तिरकणी अथई जो तुंहिंजा पेर तिरकण में देर बि न थींदई। मता अॻिते हली पछताए। ही चाहे त हसीना बेगम मूंखे आगाही न ॾिनी। ओ दा परेशान जो दियो ही परेशान न थी। अलाह कंदो त बाबो या मां तुझी तारीख़ वठींदा शादीअ जी। अरे या तुझी सदोरी ज़ुबान अलाह कंदो सच साबित थींदी। रूमजो खटी आयो खैर सा ओ जमालो, ओ जो खटी आयो खैर सा ओ जमालो, ओ जो खटी आयो खैर सा। मुबारक थई तोरा, मुबारक थई। मस मसयो निभाग टुटो थई। अरे मुझा बाबा सही है। अरे ने तुल छे रुगो बाबा जी खुड़िया जी नंबर जी गाल कई सी। वदा सजो निभाग आहे हिते। अरे छोरा हाणी या बड़ बड़ बद कयो। वड़े तारा गोल तारा चो झुमरी वड़ो नचो कुडो। ओ जो खटी आयो खेर सा हो जमालो, ओ जो खटी आयो खेर सा हो जमालो। हींअर झुमुरी न हणो, झुमुरी हणण जो टाइम सुभाणे आहे। सुभाणे हलतासीं कुंवार खे वनवाह में विहारण। पोइ ये ठेंग टपा ॾिजो जॾहिं कुंवार वनवाह में वेहे। पोइ ख़ुशी कजो। अञा त शक समझो पर हे जो निभाग आख़िर ताणी बढ़ंदो। अम्मा इन शक त मुझो अंदर भी गारे छजो आ। अरे छोरा
जेने माणे जे फूकण ते लॻासीं त ॻाल्हाइण खां भॼा वेंदासीं। अड़े ख़बर से मूं न चोटीअ जो ज़ोर लाइ तुंहिंजी तारीख़ पकी करे आयो आहियां, पकी। न तुंहिंजो न मुंहिंजो, इहो भाग त मुंहिंजी सुहिणी धीउ जो आहे जंहिंसां तुंहिंजो निभाग टुटो आहे। छोरा हिन पंहिंजी भेण जो थोरो मञो जंहिंजे करे तारीख़ मिली आहे। ओ अदी मुबारक हुजनी। अदी हे छा तू रोए थी? न दा किथे रोवां पई, ही त ख़ुशी जा ॻोढ़ा आहिनि। ओ मुंहिंजी भेण, मिठड़ी भेण, त पोइ कुझु कर न, छो त तुंहिंजे वॾे भाउ जी शादी थियण वारी आहे, तारीख़ बदिजी वई आहे। सारा तुंहिंजो वॾो भाउ हुया, वॾे भाउ खे सारा मोल भेण बदंदी आहे न। हाँ न अदा न जाबिर, उहे ॿई मूंखे बचाए कोन सघंदा। सोरठ जी कावड़ में मूंखे चाकर ख़ान जी नफ़रत नज़र पई अचे ऐं सोरठ अहिड़ो माहौल जोड़े थी जीअं मूंखे तहखाननि में बंदि कयो वञे ऐं हूअ हिन बंगले जी अकेली राज राणी बणिजी रहे। पर मां बि हसीना बेगम आहियां, हसीना बेगम। मां ईअं कॾहिं बि कोन थियण ॾींदसि। इन खां पहिरियां जो सोरठ जा पर फुटी तयारु थियनि, उन मथां अहिड़ो त बदनामी जो दाग हणंदसि जो अर्श खां सिधी अच पट ते पवंदी। पर इन जे लाइ मूंखे ॿीहर हिते माई आमना ऐं हैदर खे घुराइणो पवंदो। इन खां पहिरियां जो सोरठ जी चालुनि वारे ॼार में मां फासी वञा। हिन छोरीअ जे गुरूर ऐं तकबर जे मथां बेइज़ती जो बदनुमा दाग हणी चाकर ख़ान जी नज़र में किरायो पवंदो। किराइणो पवंदो हिनखे चाकर ख़ान जी नज़रुनि में। जाबर मां तेरी हाणे क़िस्मत करंदा पिया 2-3 महीने ते हाणे त मेरी शादी करवा न। अरे छोरा तूं त ॿ अची ज़ोर जी तो मुंहिंजो मथो ई खाई थो वञे। असांखे पंहिंजा टेंशन लॻा पिया आहिनि, शादी करा शादी करा। ॾिसूं था ॻोठ में का छोकिरी बोकिरी पोइ तूं शादी करायूं था, हाली टेंशन लॻा पिया आहिनि असांखे। इकबाल मुनीर किथे आहे? वॾा वो तो चाकर खान जे कैद में हूंदो। जॾहिं चाकर खान तोखे आज़ाद कयो पोइ मुनीर खे छो न आज़ाद कयो तूं? वॾा मूंखे त हितां सावल अगवा करे वियो। सावल? हा वॾा, सावल खणी वियो। वॾा हाणे एरे गेरे नथु खेरे जा हथ बि तोड़े वधण लॻा आहिनि। उहे हथ ई कटे छॾींदुसि जेके जाबर खान ॾांहुं वधंदा। पहिरीं अड़े इहो इकबाल ॿुधा, इन सावल ॾे तोखां कहिड़ा सुवाल जवाब कया ऐं उतां तूं जान बचाए कीअं हिते पहुती? न जाबर न, मां त हैदर खे जार में फसाए आयो आहियां। सावल जो त हैदर में अठाना शक हो, हाणे त हुनखे पूरी पक थी वई आहे। शमीर जो कातिल हैदर ई आहे, हैदर। इन जो मक़सद कुछ वक्त लाइ सावल जो मथे जो सूर असांजे मथां लही वियो। हाणे वञी सावल जा हथ हैदर में पिया। सोच रहा तबाह कांची ज़बान से यकीन दिखाया अदे जो कातिल केरा बुधाए कहीं ज़बान से यकीन किया तो जीते या इकबाल जीते। दस मुखे जड़े तब इकबाल के तुझे हवाले कई हो तो लेकिन मारे कुत्ते हुन जे बात मां सच जो उबर बाहर कट
धंधे जो क़त्ल केरु आहे? पंहिंजे बस हलाइण खां पोइ थियो छा? इकबाल तो उल्टो तोचे मथां बीठो आहे त धंधे जो क़त्ल तूं ई। मञा थो सोट, मां मञा थो त मां इकबाल खां सच चवराए न सघियो आहियां, पर हक़ीक़त इहा ई आहे सोट। मरंदे पुत्र मरंदे निधण को थी मरंदे जेकॾहिं सच ॻाल्हाईंदे त आसान मौत थी जेकॾहिं न यादि रख तुंहिंजो संत कपे तोखां सच बसराईंदुसि। सोट मां तुंहिंजे किरोध जी वर चढ़ींदो आहियां ऐं तोखे मुंहिंजी कसम मथां बेएतबार नाहे। वधीक मां पाण लाइ सफ़ाई पेश नथो करे सघां। मूंखे पूरो करे छॾ, मुंहिंजो संद संद चीरे छॾ, पर मुंहिंजी ॿुटी ॿुटी मां इहो ई आवाज़ ईंदी त मां बेकसूर आहियां। सोट मां बेकसूर आहियां। जग जो चरखो जब चले थो सच हराए कूड़ खटे थो पैसो सभ जो बाबो आहे जो ॾाढो सो गाबो आहे। हिते अमीरी ऐश करे थी गुरबत घुटजी ज़हर पिए थी दिल दुखन में लुछंदी आहे ईंदी मूंखे के आहे तेरी। पर छा चई हुई आहे हसीना में? चवे पई त कम लाइ परेशान आहियां, नौकरियाणी जो बंदोबस्त करे अचां पई। हाँ हकीकत ने जो ॿुधण नौकरियाणी सिर्फ़ बहानो आहे। असल में वो कंहिं ॿी ॻाल्हि जे करे ॿाहिरि ॿियो मक़सद? हसीना बेगम जो ॿियो मक़सद कहिड़ो थी सघे थो साईं? उनजो असल मक़सद तुंहिंजे साम्हूं अची वेंदासीं। अॼु खां पोइ उथंदे विहंदे सुम्हंदे जागंदे तोखे उन ते नज़र रखणी। साईं मां त नज़र रखंदसि, पर थोरो हुनजे मक़सद जी मूंखे बि ख़बर पए। सुरट तूं एतिरो ॼाणे वठ त हुनजा मक़सद ख़तरनाक आहे। ईअं खणी सघ त असां ॿिन्ही जी ज़िंदगी बि दाव ते लॻी आहे। इन करे तोखे पूरो पूरो ख़्यालु रखणो पवंदो। एॾा ख़तरनाक मक़सद, पोइ हसीना बेगम खे एॾी आज़ादी छो साईं? हसीना बेगम जे किरदार खां मां बज़म थी चुको आहियां। वो आज़ाद सिर्फ़ इन्हे जे करे आहे जो अञा ताईं हुनजे ख़िलाफ़ पक्का सबूत मूंखे नाहिनि मिली सघिया। हाणे तोखे हुनजे ख़िलाफ़ सबूत गॾु करणा पवंदा, पर थोरो ख़्याल सां, ताकि उन ॻाल्हि जी उनखे हड़क बि न पवे। साईं मां पूरी कोशिश कंदसि। मां हर वक़्तु हुनजे मथां नज़र रखंदसि। तव्हां बेफ़िक्र रहो। हूअं त रोज़ हितां गुज़रंदो हुयो, हाणे जॾहिं कमु पियो आहे त ज़ाहिर ई कोन्हे। वरी इहा जज़ा साम्हूं बीठी आहे छा? जेकॾहिं हिन जे साम्हूं वियमि न, इहा निभागी वरी कंदी मूंखे बेइज़तो। हिन जे करे वापसि मोटणो पवंदो। सिको बी ॻाल्हि त ॿुध। सिको कमु आहे तोमें बी हिकिड़ो मिंट। सिको हिकिड़ो मिंट बी। सिको बी ॻाल्हि त ॿुध। पाण खे सम्झे छा थो? मूंसां शादी न कंदो। हिकु चकर सिर्फ़ मिले, मां हिनखे ॿुधायां सोणी बि एतिरी सस्ती नाहे। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।